असां पंहिंजी हिकु वीडियो अंदर वल्हार जी सरज़मीन जो हिकु मशहूर और मारूफ बुज़ुर्ग दरवेश सदर उर्फ गाढ़ो सदर जो तफ़सीली अहवाल पेश करे चुका आहियूं। हिन बुज़ुर्ग जे हम असर बुज़ुर्गन मां हिकु दरवेश लुसो फ़कीर पुण आहे, जंहिंजी मज़ार ते अॼु असां मौजूद हुआसीं। दरवेश लुसो फ़कीर जी मज़ार शहर चंबड़ खां 1 किलोमीटर अॻिते संजर चांग रोड वेझो ई मौजूद आहे। तोहफ़तुल किराम वारे साहिब हिन दरवेश के दरवेश लुसो काकड़ो लिखे थो। तोहफ़तुल किराम मुताबिक दरवेश लुसो काकड़ो दरवेश गाढ़े सदर जो हम असर हो ऐं हमेशा शींह ते सवार थी हलंदो हो। तोहफ़तुल किराम वारे साहिब हिन दरवेश मुतालिक हिकु वाक़ियो पिण नक़ल कयो आहे त ही बुज़ुर्ग हिकु दफ़े शींह ते सवार थी दरवेश गाढ़े सदर सां मुलाक़ात लाइ आयो। दरवेश गाढ़े सदर अॻियां उन्ही महल हिकु खीर धायक गाबो ॿधो पियो हो। दरवेश लुसे चयो त मुंहिंजो शींह बुखियो आहे। ही गाबो उन्ही खे महिमानी में ॾे। दरवेश सदर जवाब ॾिनो त हिन गाबे जी माउ झंग में वई आहे। वापसि अची हिन खे न ॾिसी परेशान थींदी, पर दरवेश लुसे ज़िद कयो ऐं घणे सम्झाइण बावजूद बाज़ न आयो। आख़िर दरवेश सदर गाबो खोले शींह जे साम्हूं आणण लाइ चयो ऐं दरवेश सदर जी करामत सां शींह गाबे के ॾिसंदे ई वठी भॻो ऐं गाबो शींह जे पुठियां पियो ऐं शींह वञी झंग में लिको ऐं गाबो पंहिंजे मालिक वटि मोटी आयो। बहरहाल दरवेश लुसे फ़कीर जी ही दरगाह चंबड़ शहर वेझो संजर चांग रोड जे पासन खां हिकु नंढड़े कब्रिस्तान में मौजूद आहे। ही दरगाह कुझु साल पहिरीं ई तमीर कई वई आहे। हिन दरगाह अंदर इस्तेमाल थियल टाइल ऐं मार्बल बिल्कुल नओं आहे। पर हिते मौजूद कब्रिस्तान क़दीम मालूम थिए थो। हिते हर तरफ़ चौरस सिरूं टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि थियूं ऐं जेकी समन जे आख़िरी दौर जो पतो ॿुधाइनि थियूं। हिते कब्रिस्तान जे आस पास ॿनियूं पोखियल आहिनि, जेकी शायदि कब्रिस्तान जी ज़मीन ते ई पोखियल आहिनि।